मेडिकल एंड डेंटल कॉलेजेस ऐं यूनिवर्सिटीज़ में नए तालीमी साल 2026 तहत दाख़िलाउनि लाइ सिंध समेत सॼे मुल्क में एमडी केयर टेस्ट वरिती पई वञे। 1,40,000 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं टेस्ट में शरीक। मजमूई तौर पूरे मुल्क में 32 ऐं परॾेही उम्मीदवारनि लाइ सऊदी अरब जे शहर रियाज़ में हिकु सेंटर क़ाइमु। सिंध मां 33,174 उम्मीदवारनि खां टेस्ट वठण लाइ IBA टेस्ट सर्विस सखर तहत 10 सेंटर क़ाइमु कया विया। हिकु इस्लामाबाद, 2 कराची में, हैदराबाद, जामशोरो, लाड़काणी, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर, जैकबाबाद में हिकु सेंटर क़ाइमु कयो वियो। कराची में डाउ यूनिवर्सिटी ओझा कैंपस में NED यूनिवर्सिटी में उम्मीदवार टेस्ट ॾेई रहिया आहिनि। इम्तिहानी मर्कज़नि जी चौधारी कलम 144 लागू सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। टेस्ट दौरान मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियनि डिवाइसिस ते मुकमल पाबंदी लॻाई वई। MD केयर जो जाली पर्चो सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियो आहे। तस्दीक कई आहे त उहे समूरा पेपर ग़लत आहिनि। असल इम्तिहानी पेपर रुगो सिबा टेस्टिंग सर्विस तरफ़ां जारी कया विया आहिनि। सखर IBA यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर आसिफ अहमद शेख जो शागिर्दनि जे नाम पैगाम। CEO सिबा टेस्टिंग सर्विसिस मूजिबि शागिर्द सोशल मीडिया ते जाली ॼाण खां ख़बरदार रहनि ऐं सिबा टेस्टिंग सर्विस जे वेबसाइट तां ॼाण वठनि। अरबी समुंड में घटि दबाव उत्तर ओलह ॾांहुं वधण लॻो। कराची खां फ़ासिलो वधीक घटि थी वियो। मौसमियात खाते मूजिबि अरबी समुंड में मौजूदा हवा जो घटि दबाव गुज़िरियल 12 कलाकनि दौरान उत्तर ओलह ॾांहुं वधियो आहे। मौजूदा दबाव कराची जे ॾखण ओभर में अटकल 936 किलोमीटरनि जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। मुंबई खां इन जो फ़ासिलो अटकल 700 किलोमीटर आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान ही निज़ाम वधीक मुंज़िम थी उत्तर ओलह ॾांहुं वधी सघे थो। फ़िलहाल पाकिस्तान जी कंहिं सामूंडी इलाइक़े खे को ख़तरो नाहे। पाकिस्तान अफ़गान तालिबान खे दहशतगर्दी जी रोकथाम लाइ जामे प्लान ॾेई छॾियो। मुस्तक़िल जंगबंदी लाइ तुर्किया में थियल ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में कलदम TTP नई जॻह मुंतक़िल करण वारी अफ़गान तालिबान जी आछ रद्द सिफ़ारती ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर 9 कलाकनि ताईं जारी रहियो। पाकिस्तान तालिबान खे दहशतगर्दी जी रोकथाम लाइ जामे प्लान ॾेई छॾियो। अफ़गान तालिबान पारां पाकिस्तान जी तजवीज़ुनि ते गौर। पाकिस्तान कलदम TTP ख़िलाफ़ असराइती ऐं फ़ैसिलाती कार्रवाई ते ज़ोर भरियो। सॼी दुनिया में अमन जो ख़्वाहिशमंद आहियां। मूंखे जंगू रोकराइण पसंदि आहिनि। हिन वक़्त ताईं 8 जंगू रोकराए चुको आहियां। मां वापार ज़रिए जंगियूं रोकरायूं। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो मलेशिया जे शहर कुआलालंपुर में थाईलैंड ऐं कंबोडिया विच में अमन मुआहिदे जी तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त पाकिस्तानी फील्ड मार्शल ऐं वज़ीर आज़म बहितरीन इंसान आहिनि। थाईलैंड ऐं कंबोडिया जो अमन मुआहिदो लखें जानियूं बचाए सघनि था। अमरीकी सदर कंबोडिया सां वापार ऐं थाईलैंड सां अहम मादनियात बाबति मुआहिदनि ते सहियूं बि कयूं। इसराइल पारां गाज़ा में हमलनि जो सिलसिलो जारी। बमबारी में वधीक हिकु फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज पारां जंगबंदी मुआहिदे जी बनकड़ी कंदे नुसरत वारे इलाइक़े में हवाई हमलो कयो वियो। हमले में हिकु फ़लस्तीनी शहीद ऐं 4 ज़ख़्मी थी पिया। फ़लस्तीनी सिहत खाते मूजिबि गाज़ा पट्टी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इसराइली फायरिंग में 6 फ़लस्तीनी ज़ख़्मी थिया आहिनि। हमास जो चवणु आहे त इसराइल ते जंगबंदी मुआहिदे जी पासदारी लाइ दबाव विझणु घुरिजे। कंदकोट भरिसां B सेक्शन थाणे जी हद ॻोठ मोहम्मद पन्हा में कार इल्ज़ाम हेठि औरत क़तल। मक़तूला औरत फरज़ाना बुरड़ो जे वारसनि पारां नाहक क़तल जो इल्ज़ाम। वारसनि इल्ज़ाम मढ़ियो त फरज़ाना खे संदसि मुड़ुस ऐं ॾेर क़तल कयो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मुरी शाख भरिसां पंजाब जे इलाइक़े चौक सवेत्रा वटि रोड हादसो। 2 ॼणा फौत। गुड्डो लिंक रोड ते जानवर खणी वेंदड़ शहज़ोर ऐं मुर्गियुनि सां भरियल मज़दा में टकर थियो। हादसे में कशमोर वासी माशूक अली ऐं ग़ुलाम सरवर फौत थी विया। सन भरिसां ॻोठ जादू जोगियाणी वासी खोसे साइकिल बीठल ट्रैक्टर सां टकराइजी वियो। नींगर हबीबुल्ला खोसो फौत थी वियो।
घोटकी भरिसां कादिरपुर जे कचे में चाचर बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तंजेड़ो, हिकु ॼणो क़तल, गोलियूं लॻण सबबि न्याज़ चाचर मारिजी वियो, धुरियुनि में छिकताण तेज़। खानपुर महर भरसा पीरबरी संझारो बोजदार समेत मुख्तलिफ इलाक़नि में पुलिस जो सर्च ऑपरेशन, 5 घर ड्राही पट कया विया, 7 शकी जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मौजूद शक जी बुनियाद ते 7 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खां पुछा ॻाछा कई पई वञे। ॻोठाणनि इल्ज़ाम मढ़ियो त पुलिस ॻोठनि मां चोपायो माल, मोटरसाइकिलनि ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि।